तो सिंध सवारियो जो मेहरान टीवी की तरफ़ां जेको प्रोग्राम आहे इहो इंतिहाई तमामु बहितर ऐं ज़बरदस्त मैसेज आहे छो त असांखे हिन वक़्तु सिंध जे तालीम जी तमामु घणी शदीद ज़रूरत आहे। जो लॉकडाउन जे अंदरि तालीमी जो मयार तमामु ख़तमु थी चुको आहे। सो हिन खे रवायतूं जेके रैलियूं कढियूं उन्हनि खां बहितर इहो आहे त असां जेको आहे सो स्कूल ऐं तालीमी इदारनि में हिकु सेमिनार मुनक़िद कराए उन्हनि वालिदैन खे ऐं शागिर्दनि खे घुराए उन्हनि जा प्रोग्राम तश्कील ॾेई ऐं हिन जागृता मुहिम खे वधीक मज़बूत ऐं मुनज़म करियूं। पाकिस्तान में मेहरान टीवी जे गुलाम नबी जूं तमामु घणियूं जेको महिनतूं ऐं कावशूं आहिनि जेके तमामु घणियूं सारा जोगियूं आहिनि उन्हनि खे कॾहिं विसारे नथो सघिजे। तालीम खां बग़ैर का बि क़ौम तरक़ी नथी माणे सघे। असांखे खपे त असां छोकिरनि सां गॾु नियाणियुनि खे बि सुठी तालीम ॾियारियूं त जीअं असां ही मुआशरे अंदरि वधीक तरक़ी आणे सघूं पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जे लाइ।